अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियां हलूं था हेडलाइंस जी तरफ़। पेट्रोलियम वारे मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस पाकिस्तान खे सस्ते अघनि ते ख़ाम तेल फ़राहम कंदो। पेट्रोलियम ऐं डीज़ल बि घटि अघनि ते ॾिनो वेंदो। अवाम खे मुबारकबाद ॾियां थो त रूस जो दौरो असांजी उमीदुनि खां वधीक कामयाब रहियो। पाकिस्तान ऐं रूस विच में गैस पाइप लाइन मुआहिदे ते बि अॻुभराई थी आहे। इस्लामाबाद यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि खे हिरासा करण वारनि वाक़िअनि ते एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जो जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ सां राब्तो। इस्लामिक यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि में पैदा थियल छिकताण ख़त्म करण लाइ किरदार अदा करण ते इत्तफ़ाक़। सिराजुल हक़ सां राब्ते बाद डॉक्टर कादिर मक्सी जाम अब्दुल फताह समेजो ते ॿधल कमेटी क़ाइमु करे छॾी। कराची जी बिलाल कॉलोनी जी हद में पुलिस जो स्ट्रीट क्रिमिनल सां मुबैना मुक़ाबलो। एक ज़ख़्मी समेत 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 टीटी पिस्तौल, 30 बोर लोड मैगज़ीन, मोबाइल फ़ोन ऐं पर्स हथ कयो वियो। थोरो नारोवासी नौजवान खे नौकरीअ बजाए जेल मिली वियो। नौजवान वालिद जी कोटा ते नौकरीअ लाइ तालीम वारी वज़ीर सरदार शाह ॾांहुं वञण जी कोशिश कई त पुलिस गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे यूट्यूब चैनल ते। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।